अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। रहज़न खे जॾहिं ख़बर पवंदी मुराद मूंसां गेम खेॾियो आहे, मूंखे हिते घुराए होॾे पंहिंजा ॿाहिरि मोकिलिया अथई ऐं हुननि वञी हुते धमाड़ मचायो आहे त दोस्तो मां ॿुधाईंदो वञा त रहज़न एॾो त गुस्सो कंदो, इहा ई ॻाल्हि कंदो। हाणे जेको असां गेम खेॾणी आहे, मुराद खे पूरो करिणो आहे, हू ईंदो आहे त मुराद खे मां तो क़ाबू करे खणी वेंदुमि ऐं तव्हां ॾिठो त हू पंहिंजी गेम में फाथा। अहिड़े हिसाब सां दोस्तो दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु रुख़ वठी चुको आहे ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो इहे ॿई धुरियूं एतिरो त अॻिते गंद कंदियूं, विढ़ंदियूं रहंदियूं, हलंदो रहंदो इन्हनि जो जहिड़ो जो ड्रामे जो 2-3 स्पेल इन्हनि जी इन दुश्मनी में पूरा थी वेंदा। आख़िरकार 3 स्पेल में इन्हनि खे भाकुर पाराईंदो मंसूर ख़ान। 3 स्पेल तमामु जल्द हलंदो। हीउ जेको आहे 2 स्पेल हली रहियो आहे, पहिरियों ख़तमु थी वियो आहे ऐं जीअं 3 स्पेल हलंदो 50 खां अॻिते, उन में मंसूर ख़ान हिननि ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराईंदो। मंसूर ख़ान ॾिसंदो त मुंहिंजी हाणे जेका तनज़ीम आहे उहा झेड़नि में फासी वई, अॻिते हली नथी सघे ऐं इन्हनि खे ख़तमु कीअं करायां। पोइ ॿिन्ही धुरनि खे प्रेशर ॾींदो, ज़ोर ॾींदो, ॿिन्ही धुरनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़े प्लेटफॉर्म ते विहाए पंहिंजो तिन खे भाकुर पाराईंदो ऐं ॿई धुरियूं भाकुर त पाईंदियूं, लेकिन इन्हनि जे दिलि में कुझु ॿियो हूंदो। वक़्ती तौरु मंसूर ख़ान खे राज़ी करण जे लाइ इहो कमु कंदियूं। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।